जी नाज़रीन, असां हिन वक्त मौजूद आहियूं मेरापुर टाउन कमेटी में, जिते टाउन कमेटी मेरापुर जा मुलाज़िम गुज़रियल केतिरनि ई सालनि खां वधियल पगारूं ऐं ॿियूं मराहतूं ऐं ॿियो डिफरेंस अलाउंस ऐं जेके बि अलाउंस न मिलण ख़िलाफ़ु अॼु पंहिंजो कम छॾे हड़ताल करे टाउन कमेटी मेरापुर में एहतिजाजी मुज़ाहिरो करे हुननि हिकु वॾो धरणो हयो आहे। अचो त एहतिजाजी मुज़ाहिरे में शरीक टाउन कमेटी मुलाज़िमनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त हुननि जो उन हवाले सां वधीक छा चवणु आहे। असांखे 4 साल थिया आहिनि, वधियल पघार कोन थी मिले पई। असां दाऊं कयूं आहिनि, कुकियूं कयूं आहिनि, दोस्तनि केस कया आहिनि, पाण हाणे पघारियूं करण लिखी भॼी विया आहिनि। जेके असांजा इंचार्ज आहिनि उहे हुन सां ॿुधा पिया आहिनि। असां सां इहे नाजाइज़ छो थी थियनि ऐं हुन खां अलावा जेके असांजा कचा मुलाज़िम आहिनि, कचा मुलाज़िम 2010 खां वठी ईअं पिया था हलनि। पुरज़ोर अपील था कयूं त असांजो इहो मुतालबो पूरो कयो वञे। मां तव्हां सां पंहिंजे ऑफिसर सां अपील पियो थो कयां त असांखे 2017 खां वठी 2021 ताईं वधियल पघार नथी मिले। हिन जो छा प्रॉब्लम आहे? असांखे जॾहिं कल्ह हिननि चयो बि हुयो त तव्हांखे असां वधियल पघार ॾींदासीं। तरह खां पघार नथी ॾिनी वञे, वीचारा सभई ग़रीब आहिनि, उन्हनि खे पघारूं पंहिंजूं हक़ ॾिनियूं वञनि। ऐं जेसि ताईं मज़दूर हिते हूंदा असां पाण बुखिया आहियूं, पाण मज़दूर आहियूं, असां मज़दूर साथ रहंदो। जेसि ताईं हिनखे पघार न मिलंदी मां हिन सां गॾु आहियां। वधियल पघार न मिली आहे ऐं उन खां पोइ 2011 खां वठी कचनि मुलाज़िमनि खे 10,000 ते लोड़ायो वेठो आहे। साईं 4 साल थी विया आहिनि, असांखे इन्हनि एतिरो रुलायो आहे, परेशान कयो आहे। वाधू पघार असांखे नथी मिले। असां वटि बैनर आहिनि ऐं असां ते महिरबानी करे असांखे वधियल पघार ॾियनि। कैमरामैन ज़फ़र अली सां गॾु नौमान मेमण, सिंध टीवी न्यूज़ मेरापुर।